तवा मरवो तवा को सब कुछ देते हो। वो अल्लाह ताला करोड़ रहमतों नाज़िल कर मौलाना हाजी अहमद मल्लाह दे कब्र ते जैन हज के खिलाफ तहरीक हलाई सही मुल्क आया काफिला रेलू भर्ती आयो जिहाद जो ऐलान थो अंग्रेजी हुकूमत हुई मुसलमानन घर भरिया तहरीकूं हलियो इन हज के खिलाफ मुल्क थेर मैदान ते आया मुसलमानन जी गैरत जागी। मुझे दोस्त बतायो कंबर जुलो लड़का का परा इतागड़े पोड़े रली के ब्यानु कई कपड़ा जब गोटा पर सोना करे नोड़ी बदई तेरे घर वालों पूछो के दादा वनी कि अब्बा जिहाद जो ऐलान थी आओ तो वजह तो हाने बदीन क्या सुभान अल्लाह। वो मुझे हाजी अहमद मल्ला वो मुसलमान हो था तारीख अली सब का पैरी पैरी 1949 में अंग्रेज गवर्नमेंट उन्हें जन फैसलो दिनो तही जुड़तो मसलोई हज ही मुसलमान जे ईमानी गैरत सा जेड़ो है ही फितरो है इनके बंद कयो तो वने अंग्रेज गवर्नमेंट 1949 में इनके हज के बंद कयो फतवा आई और 1955 में इन लोहारी जो गादी नशीन खलीफा पीर गुल हसन उन हाई कोर्ट कराची में इन फैसले के चैलेंज कयो। 1955 में हाई कोर्ट कराची फैसलो दिनो तो बरतानिया गवर्नमेंट जो फैसलो सही आयो ही मसलो ही हज आयो ही मुसलमानन जे गैरत ईमानी सा जेड़ो आयो ही फितरो थींदो खून जती थींदी। हाई कोर्ट ने के बंदी करे कराची हाई कोर्ट वो फैसलो बरकरार रखियो इन हज ते पाबंदी लगाई। वो वरी इन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में अपील कई 1956 में सुप्रीम कोर्ट फैसलो दिनो तो ही मसलो ही हज आए जड़ तो हज आए ही फितरो आयो सुप्रीम कोर्ट ने के बंदी करे। अंग्रेज सरकार बंद कयो हाई कोर्ट बंद कयो सुप्रीम कोर्ट बंद कयो वो आर्डर जो कापियूं मौजूद हैं। इन हज ते जबंदी मौलवियन जो फतवाऊं बेलवी मौलवियन जो फतवाऊं गैर मुकल्लदी मौलवियन जो फतवाऊं जमात इस्लामी के मौलवियन जो फतवाऊं तो तन मजहबन के मौलवियन जो फतवा रिकॉर्ड पे मौजूद हैं त ही कूड़ो हज असा मुसलमानन जी गैरत करे भी बर्दाश्त कोन कंदी तो मक्के मदीने के मुकाबले में असी को नौ हज ठायूं इन करे सब गॾिजी पिया सब जिहाद ते लई आया हज बंद थी देखा पोइ हर साल सिंध गवर्नमेंट ऑर्डर करंदी हज जे ॾींहंनि में 15 ॾींहं लोहारी शरीफ 15 ॾींहं लोहारी शरीफ में 144 कलम लगे तो 5 माइलन जी एरिया में न माण्हू गॾु थी सघंदा न जलसो थी सघंदो न जुलूस थींदो न कसीदा थींदा न गज़ल थींदा न शेर व शायरी थींदी 5 माइलन जे एरिया में पुलिस जी चौकी हूंदी के माण्हू खे अचण वञण कोन ॾींदा 144 कलम लागू हूंदो। इहो हर साल सिंध गवर्नमेंट पुलिस विहारींदी आहे ऑर्डर नओं ईंदो आहे 144 कलम लॻंदो आहे कंहिंखे अचण कोन ॾींदा आहिनि। हिन वक़्तु इन दरगाह जो धणी आहे पीर नूरुल्लाह जंहिंजो बंगलो बदीन में बाईपास ते कराची रोड ते इन वटि आहे 15,000 एकड़ ज़मीन सोननि जा मण लोहारी जा। हाणे ज़रदारीअ इन पीर नूरुल्लाह खे आंदो आहे बदीन में ताजू मल्ला के मुकाबले में तो ताजू मल्ला काटा
जड़ा ॿिया हूंदा आहिनि वॾेरनि जा जड़ा अवांखे असां मुलनि जा जड़ा नज़र अचनि था वॾेरनि जा जड़ा अवांखे नज़र कोन था अचनि छो त उते आई कोन पुछी सघंदा ॾिजो था हाणे पाण ते कंदे बाक़े तक ते एमपी केर जी टिकट के खेती मिले जेका अॻियां इलेक्शन ईंदी हाँ पपूषा के तो मूंखे मिले जमाली चवंदा असांखे मिले मीर वकार के तो मूंखे मिले ज़रदारी बिशारत जेको पंगे बिल वेठो के तो मूंखे मिले छिक छिक हाणे ढेरो आहे वॾेरनि जो ढेरो आहे हाणे ॾिसो ज़रदारी केॾा लाड़ो करे टिकट केॾा न मिले ऐं मूंखां जे पुछनि त आउं छा त हिननि चइनी खे छॾियो ॾंड में भली टिकट ॾियो ई मूंखे त सभिनी जे कंध मां वर कढां वर टेम केॾा वञा टेम लाइ थी वियो था वर कढण जी मुलनि खे अटकल मुड़ुस हिकिड़ो ईंदो घर किरकिरिया मुड़ुस हूंदा न के किरकिरिया मात कोन कंदा मुड़ुस ईंदो घर जो रन खे चवंदो रन भेण जेॾी महिल तूं अचां तेॾी महिल भेण तो में वर पियो आहे तुंहिंजो मुंहुं में वर रोज़ इहा किरकिर रन जे मथां तुंहिंजे मुंहुं में वर आहे तुंहिंजे मुंहुं में वर आहे वर आहे वर रन ॿुधी ॿुधी थकी हिकिड़े ॾींहुं हीउ त वियो हलियो ॿनीअ ते रन तेल फुॾेल करे चिलकी चमकी पप्पू थी पाड़े वारी मसी जी मुले वटि वई चेड़ी अबा मुला किताब खोल मुंहुं में को वर आहे मोए मुड़ुस तपाए छॾियो रोज़ानी जुठ थो करे तो में वर आहे वर कढ मुले जो हल हुजरे में ॾाढो वर कढी तयार करे हिनखे रवानो कयूं माई आई घर वरी वियो कमकार पई करे असां ॼाण बि इहो आयो शाम जो मुड़ुस भाभी जेॾी महिल तो अचां तेॾी महिल तो में वर ए चई मत कर अॼु पाड़े वारी मसी जी मुले वटि वई हुई वर कढाए आई आहियां वर कढाए आई मूंखे टिकट ॾियो था उन्हनि मां वर कढां हाणे पीर नूरुल्लाह जेको आहे मदीने वारो जे बंगलो ठारायो आहे उहो चवे थो त इहो कलम न लागू थिए ए दरगाह आसीं दुआ घुरंदासीं हथ बि ॾींदासीं वरी वादू पतीन वारा जेके बिदती मुला हले घर मिठू पुट इहे वरी पटका वठी विया डीसी वटि साईं बि दरगाह जो दुश्मन मोकल ॾेई छॾियो ऐं डीसीअ वटि असां मौलवियुनि जो वफ़द वियो सभु आलिम अची ॾाॾीनि वारा डीसी वटि विया त बाबा हीअ हटियो आहे हिनखे अंग्रेज़नि खे वठी बंदश आहे महिरबानी करे ऑर्डर कढो सोचे कॾहिं कलम आणो मस्करी करण न ॾियो डीसी हींअर जेको आयो आहे इहो पीर नूरुल्लाह कादरी जे बंगले जी ॿुहारी कढंदो बेदीन आलिमनि जो दुश्मन मौलवियुनि खे वेड़ी हाफ़िज़ में पढ़ी ॾिनी जो थी निकिरो मोटा दौड़ाए मौलवियुनि खे कढी छॾी हाणे जो मौलवियुनि खे दौड़ाए कढी छॾी तो मौलवी त साईं रुक जा चढ़ाई न पुट हा असांखे मार्शल बि कोन चॿे सघी मार्शल बि ज़िया वारी असांखे कोन चॿे सघी तूं चॿी न डीसी जो पुट तूं मौलवी खे दौड़ा थो करी तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे तोखे पते वारी कहाणी आहे त वञी पीर नूरुल्लाह कादरी जे बंगले जी ॿुहारी कढ वही उनजे बूट जी पालिश कर दिमाग़ ख़राब न थिए ज़रदारी पीर नूरुल्लाह के अॻियां पियो हाणे तव्हांजो ज़रदारी खे पीर नूरुल्लाह कोन थो वणे
जरदारी के 15,000 एकड़ जमीन बबानिया दी आखुन जी सोन में केर बाजे पान में विड़ी वनी मरन पर हज्जावारी पाबंदी बरकरार रहंदी आदत जको गया चे दो निकरंदो इंशाअल्लाह हां इंशाअल्लाह आई के आदत इंशाअल्लाह बुधी छयो असाई वाज थे वापस शुरू करो कोई नहीं दासी इंशाअल्लाह हां इंशाअल्लाह सजी जिंदगी मेरा मरा खड़ा गोने आयो तकबीर आहा अंगारे की रात दावत आता सभी के इंशाअल्लाह अंगारे की रात बदीन में हाजिर थियणो है मौली हाजी अहमद मल्ला वाली मस्जिद में इंशाअल्लाह मौलाना हाजी अहमद मल्ला वाली मस्जिद में सुमर शाम अंगारे की रात गड थियणो है सभी इंशाअल्लाह सभी इंशाअल्लाह देवबंदी इंशाअल्लाह हां आयादिस इंशाअल्लाह जमात इस्लामी इंशाअल्लाह सब जा सब इंशाअल्लाह तो तेरी मुसलमान के खैर जो मसलो रसूल आए तो सबनी जो बैतुल्लाह आए तो सबनी जो कलामुल्लाह आए तो सबनी जो असी मोली हाजी अहमद वाली गाल जे मना तासी मथे जे मुल्ल की कुर्बानी त दींदासी पर बैतुल्लाह ते आदत करता कौन दी सुभान अल्लाह तने करे अंगारी रात जलसो अंगारी की रात बदीन में जलसो बोली हाजी अहमद वाली मस्जिद में सबनी पाकिन सबनी तंजीमन सबनी गुरु पंडा आलमीन दा आए डीसी के बुधाइंदा तो तू तो छा पर तो पे भी आदर कर दो आए मुतालबो यो हो तो ई नालायक डीसी आओ ई बेअदब डीसी आओ ई दीन दुश्मन डीसी आओ ई आलमन जो दुश्मन डीसी आओ इनकी तो बदली कई वने जे करे डीसी जी बदली न थी ऐ लोहारी वाले हज ते पाबंदी जो आर्डर न आयो तो सजी सिंध के सज जो बदीन में मेलो मचाएबो जिहाद जो इंशाअल्लाह हां को रोडन देंदा थी को हड़ताल कराइंदा थी को झगड़ो कंदासी को मरंदासी को मारिंदासी पर हज के मुकाबले में हज थियण कोन दींदासी इंशाअल्लाह जो इंशाअल्लाह ने किया जो हिस्सो वठंदासी अल्लाह जी तवा के मुजाहिद करे आमीन अल्लाह जी तवा सबनी के शहादत जो मौत नसीब करे आमीन आमीन